दोस्तों जेको ही केन शाह मेड़ जो रस्तो आहे वो मुकमल तौर ते जेको आहे पानी जे हेठि अची चुको आहे। जेके भी मुसाफ़िरीन इन दग सां अगर सफ़र करणु चाहींदा त उहे हिन महिल मोहतात रहनि। हीउ रस्तो हिन महिल सफ़र जे क़ाबिल न रहियो आहे। हाणे हिते ॿ कोचूं कल्टी थी पियूं आहिनि। हीअ सिचुएशन आहे जेके हिननि खे बि असीं समूरे दोस्तनि गॾिजी तौर हिनखे परियां ऐं ओरियां बि विच रस्तो ॾसे रहिया आहियूं। हिन रस्ते सां तव्हां गाॾियूं सोरींदा हलो अॻिते। दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त हिन दग ते वरी सफ़र न कनि। हाणे हीउ रस्तो जेको आहे मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। हीउ रस्तो मेड़ ऐं खेरपुरनाथ छा आहे विचारो रस्तो मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। हीउ मुख़्तलिफ़ दोस्तनि सां गॾिजी परियां जान मोहम्मद बीठो आहे, मां बीठो आहियां। हीउ रस्तो ॾियारे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ दोस्त जेके अहिड़े तरीक़े सां रस्ते सां बीठा आहिनि जंहिंखे ड्राइवरनि खे असीं दग ॾसे रहिया आहियूं त हिन दग जी हिन पोज़ीशन ते तव्हांखे हलणो आहे।